मदेजी मामा के ख़बर ॾियूं पिया फुर्थियल डाटसन वापसि न थियण ख़िलाफ़ ड्राइवरनि ऐं ब्रोही बिरादरी पारां धरणो हंयो वियो आहे। मुज़ाहिरीन वारहे पुल ते एहतजाज करे सखर लाड़काणो रोड बंद करे छॾियो आहे। 4 ॾींहं अॻु हथियार बंदन ड्राइवर खे यरगमाल बणाए डाटसन फुर कई हुई। हिकु भेरो ॿीहर खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मदेजीअ मां फुर्थियल डाटसन वापसि न थियण ख़िलाफ़ ड्राइवरनि ऐं ब्रोही बिरादरी धरणो हंयो आहे। मुज़ाहिरीन वारहे पुल ते एहतजाज करे सखर लाड़काणे रोड बंद करे छॾियो आहे। 4 ॾींहं अॻु हथियार बंदन ड्राइवर खे यरगमाल बणाए डाटसन फुर कई हुई। अहम ख़बर मदेजी मामा सां शेयर करे रहिया आहियूं। फुर्थियल डाटसन वापसि न थियण ख़िलाफ़ ड्राइवरनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मदेजी मां फुर्थियल डाटसन वापसि न थियण ख़िलाफ़ ड्राइवरनि ऐं ब्रोही बिरादरी पारां धरणो हंयो वियो आहे। मुज़ाहिरीन वारहे पुल ते एहतजाज करे सखर लाड़काणो रोड खे बंद करे छॾियो आहे। 4 ॾींहं अॻु हथियार बंदन ड्राइवर खे यरगमाल बणाए डाटसन फुर कई हुई।